अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां आहियां फराशा। नाज़रीन, बुलेटिन में अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त मंछर ढंढ खे अञा बि कट ॾींदासीं। उम्मीद त भान सईदाबाद बची वेंदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह दानिस्तर वाह जो फ़िज़ाई मुआइनो कयो, जंहिं दौरान खेसि ब्रीफिंग ॾिनी वई। मुराद अली शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पाणी भान सईदाबाद तरफ़ वधी रहियो आहे। माण्हू लॾपॾाण कनि पिया। उम्मीद आहे त भान सईदाबाद बची वेंदो। वॾे वज़ीर MNA सरदार सिकंदर राहूपोटो कमिश्नर हैदराबाद ऐं ॿियनि अमलदारनि सां गॾिजाणी बि कई। मुराद अली शाह चयो आहे त मंछर जे दानिस्तर वाह मां पाणी सिंधू दरिया में छोड़ थी रहियो आहे। इंजीनियर चवनि था 2-3 ॾींहं इंतज़ारु करियो त जीअं दरिया जी लेवल घटिजे त पोइ कट ॾियारियो। वॾे वज़ीर चयो आहे त कट ॾियण सां कुझु रिलीफ मिलंदो, छो त पुठियां ॿियो पाणी अचे पियो। इंडस लिंक खे घारो पवण बैदि 2 यूसियूं टलटी ऐं 2 भाउ ॿुॾी वियूं आहिनि। मंछर झील में दानिस्तर का जो रेगुलेटर उसको भी किया हूँ। पानी का डिफरेंस कुछ है अभी दरिया से, लेकिन जो इंजीनियर्स कह रहे हैं कि थोड़ा वेट करें उसे कट देने से पहले। उम्मीद है कि वो कट देने के बाद कुछ रिलीफ मिलेगा। ऐसे में नहीं कहता पानी एकदम नहीं जाएगा, इसके पीछे से भी पानी आ रहा है। और यहाँ पे हमारी 5 यूनियन काउंसिल पहले डूब गई थी। इंडस लिंक को ब्रीच होने के बाद 2 यूनियन काउंसिल और अफेक्ट हुई हैं, टल्टी और पंबा। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।